रमजान जे महीने में पांजे रब के पुकारो न अल्लाह पेरा दा दिहाड़ा रहमत ही रहमत जा बरकत ही बरकत एकड़ा जमायती चवन था साईं असां अल्लाह के मौलवी साहब सडे सडे गोडे जेडी तस्बीह पड़ी ट्रोड़े मुसला गारे छड़या से पर अल्लाह बुझे ये लफ्ज कुफरिया है अल्लाह बुधे न थो हाँ अल्लाह बुधे थो पर चंद्रा तो के घुरण न थो अचे रब खां घुरे अल्लाह न दे सवाल ही पैदा न थो अल्लाह तो वेठो आ देण जेला वो तो सखियन जो सरदार आ हे वरी छा थो चवे असां जो दुआऊं भी हथ हेडे मो हेडे हेर दुआ करे पोचे तो अल्लाह न थो दे वरी जुमे जडी तकड़ यार के एडिया जो एक घड़ियाल दे बे मौलवी साहब दे काणी में का साई दे तके सड़यो वेठो आ पो सही दुआऊं कबूल न थी थन अल्लाह दे न थो इखलास सा मोहब्बत सा प्यार सा तड़पी करे अल्लाह जे दर ते कीड़ी पो तो जे अचण में देर आ उन जे देणे राजी थण में देर नाए मेरा दोस्तों अल्लाह जेको पीमा जे मोहब्बत प्यार का वधी मोहब्बत हो करे इंसानन सा पांजे बानन सा मां जे मोहब्बत का भी 70 गुना ज्यादा वधी खुदा जो कसम पांजे बानन सा रब प्यार थो करे सो भी गुनाहगारन सा बुधो मुसलमानो हजरत बीबी हाजरा ओ पांजे बचड़े इस्माइल के खणी सफा मरवा जे पहाड़न जे विच में रखी पो बचड़ो इस्माइल भूख उन्हें जे करे तड़पे रोए पे रड़ियों पियो करे पो बीबी हाजरा भजी ढुकी करे सफा ते पोतिया त पानी दिसा को ढुकड़ो बचड़े के दिया मावा अम्मा जी दिल आहे त पोया इस्माइल बचड़े रड़ कयो तमा हाजरा ढुकंदी आई भजंदी अल्लाह मुझे बचड़े इस्माइल के कहना गबला धकत नायो गर्मी तक न लगुस अची मथे चादर जो छाव कये वरी डिठई तो उय जे करे थो तड़पे वरी टुकी भजी सफा थे पोतिया त पोया इस्माइल बचड़े रड़ कयो वरी टुकंदी आई बचड़े जे मथा करे सफा थे ध करे मरवा थे अल्लाह इन मंजर के प्यो दिसे ची जब तड़पता है कोई बेटा तो माँ का दम निकलता है जब तड़पता है कोई बेटा तो माँ का दम निकलता है जब मगर माँ तड़पती है तो फिर जमजम निकलता है अल्लाह सी फरमाओ बीबी हाजरा तुझे बचड़े इस्माइल जेला परेशान न थी फिक्र न कर उन जे पेरन जे खुरन जे हेठा माला जमजम त जारी करे सगा थो पर तो हाजरा मां जे तड़पण के बर्दाश्त न थो कया क़यामत इबादत बनाए छड़ी दो महात्मा उन जे मोहब्बत का भी 70 गुना ज्यादा अल्लाह पांजे बानन सा प्यार थो करे पर कोई रब के समझ ला तैयार ना है सडे थो तो चे तो बुधे न थो अजीब गाला हजरत मूसा कलीमुल्लाह अल्लाह ए नेक नमाजी हाजी मुल्ला गाजी तोखे सडन था त पो किए जवाब दींदो आ अल्लाह सी फरमाए मूसा नबी कोई नेक नमाजी बानो मां रब के सडींदो आ माला एक मर्तबा जवाब दींदो आ जी मुझा बाना चो सुभान अल्लाह साईं जे करे को गुनाहगार बदकार ऐबदार सदे त पो अल्लाह सी फरमाए मूसा नबी जे करे को गुनाहगार ऐबदार दोही आस्याकार है रब के सदे थो एक मर्तबा ना ब मर्तबा ना टे मर्तबा मां अल्लाह उनके जवाब दिया थो जी 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 मुझा बाना चो सुभान अल्लाह बुधो अल्लाह सी छो वो नेक नमाजी मौलाई वेचाड़ो सडे पे उनके एक मर्तबा जी हे गुनाहगार बेकारा बुधो अल्लाह जो प्यार पांजे बानन से केडो करीमा तो हजरत मूसा नबी सवाल क्यों अल्लाह सी फर मूसा नबी इने का नमाजिया तहज्जुद गुजार हाजी सखिया मां रब के सडे थो आसरड़ो पांजो उम्मीद नेकिन जे मथा भी अथस सोचे थो अल्लाह
कुछ नेकी भी आ तहज्जुद भी हिल नमाज भी आ कुछ टेक अथस सहारो अथस तरे मां अल्लाह एक मर्तबा जी थो चवांस ओ मूसा नबी ही गुनाहगार है बुदार मां रब जे दर ते रोईंदो आयो खाली दामन झोली खणी आयो गुनाह जा पहाड़ खणी आयो चवे थो अल्लाह मां वडाई कया त छा दे गया तकबुर कया त छा दे गया अखिन में पानी जा नार वाइंदो थो अचे अल्लाह मां खालिया गुनाही गुनाह थी मां वट भीगा काई ने किनाए मौला तुझे रहमत मुखे आसरो उम्मीद मुझे रहमत जेको आसरो कयूं थो अचे तरे मां अल्लाह उनखे टे मर्तबा जी करे जवाब थो ॾियां एॾो अल्लाह करीम आहे अया बुध कुरान छा थो चवे कुरान पर में बिस्मिल्लाह रहमानिर रहीम कुल इबादे अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाहि इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम जो सुभान अल्लाह मां रब जे रहमत का नाम न थियो सॼो तमां क़बूल कया घुरो तमां तव्हांखे ॾियां इस्तिग़फ़ार कयो त तव्हांखे माफ़ कया रब जे इंतज़ार में आहे जी करे थो पियो अया ॿुध क़ुरान छा थो चवे क़ुरान फरमाईंदो सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाए दादान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून सच्चा कुरान जो सुभान अल्लाह सजो डी राग रूग ते वेठो है सरूदन ते केड़ो मजो लुत्फा ते हरामकारी बुध कुरान पढ़ कुरान रमजान जो महीनो अचे तो मोबाइल के बंद करे फिटी करे स्कूटर में सजो डी कुरान खोल ब टे टे खत्म कर दे एकड़ो तो खत्म कर डेली एकड़ो सिपारो कुरान जो पढ़ रात है दी रब जी रहमत जी बरसात बस जलसे में बैठा हो वायद में बैठा हो मां सवाल तो के कूड़ न गलायो अब ता पांजे अबे खेसर के अबा साईं आहे कोड़ो अबो जेको पुत्र खे चवे जी मुंजा पुत्र सवन में को मां न चौंदस बाकी कमल थला आहे खामोश तू छो वेठा हो उस पासे में वेठो थो जा अबो मता वरी घर पादर पुसाए हाणे छोरा जाए वाइज में छापियो मुश्किल साईं आए कोड़ो उस्ताद फरमा बरदार शागिर्द सदे उस्ताद साईं चेसे जी मुझा पुत्र मुश्किल सवन में को माना चोंदस आहे कोड़ो मुर्शिद मुरीद सदे मुर्शिद किबला साईं जवाब देस जी मुझा मुरीद सवन में को मा चोंदस बाकी ना अल्लाह के दो मेहरबाना शिकलत पांजी दिसो गिरेबान पांजो दिसो अल्लाह तो के टे जगर जी करे तो जवाब दे निमक हराम जी सना खां पता पता है खुदाया दम बदम तेरा सना खां पता पता है खुदाया दम बदम तेरा जमीनो आसमां तेरे हैं मौजूद अदम तेरा जो तेरा खा कर तेरा शिकवा करे या रब ताजुब है कि उस पर भी रहे लुत्फो करम तेरा इबादत करे तो उनके भी दे थो जेको ना फरमाना दाहरियो उनके भी भूख ते नथो सुमारे एडो करीम अल्लाह
अगे जमाने में हुयो के दादियों के नानियों के कुराड़ियों मौलाई के वयूं फौत थी के हिकड़ दिकड़ मत हुजन तो हुजन ननड़ा बारड़ा रोइंदा हा ता उनन के बिस्मिल्लाह करे खणी छाती से लाए थई खीर भी पियारन या पिंगे में लोडाए झूले में पो जिक्र भी कर ला इलाहा इल्लल्लाह तो सुभान अल्लाह पांजे बचन के झूले में झुलाएं जिक्र करन अग जे दौर जू दादियों अमड़ियों नानियों जेके हुयो से ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह बिस्मिल्लाह बचड़े के सुकून नंडरा जीविंदो आजकल जी अम्मा भेण पींगे में छोरे रुनो नाहे अम्मा बुझो ठोक्यो नाहे बरो थी न भागो मारे पवी मरे न थो तू भी पांजे पिणे ते वयो मथो खाए छ हां माया जो झड़ो हुंदो मुर्स सा कसर कढंदो पुट खा अब जेको छोरो पिंगे खा मां जे लांताणे सा वडो थो अपे के सर कर ओ अपा चंदो बरो कारी हर जो नांग खाई जंग बजे चल काडे में गुमकार थी हाणे घर आया ये पिट पारूता शुरू यो छोरो वात पटो पियो पलाल में पियो कारी हर जो नांग खायो पोइ रोई तो हिंदो आओ से मुझे एकड़ो पटड़ो दुआऊं करियो पिटवी पान नांग खादो कारियर जान छुटो अब बुधो पीमा जी दुआ आबादी है न तो पिट बदवा बर्बादी ना है छा पिचो न पान बदवा पान कयो न पिंगे खा वठी जेको मां पी जे के बुझाए लानत दे वडो थीड़े यो पीरान पीर थींदो हलाओ तो सही वो मौलवी वट विंदो सही तावीज वजी वडो छोरो फरमा बरदार होजे कुरान सामुआ मा वाइज में गारंटी सा तो चवा जेको पीमा जो पिटला मुल्ला जे तावीज सा सिधो नथी न पांजो टाइम खर्च कर न पांजो पैसो जाया कर पीमा जो पिचल मौलवी जे दुआ सा सिधो थींदो सवाल ही पैदा ना है पांजे बच्चन जी बर्बादी पाण करे तबाही पाण पटे एकड़े गोठ में मां से वाइज करण जेला ओते चसे छोकरो आ सजो डी चंडरो वतो गोठ में विड़ंदो वतो छा तमाशो मचाइंदो साईं के द्वार मां जो ननड़ो निकड़ो हुंदो वठी जो आयो सा जो कू वडो वाड़ो कोठ मां जो पुट नालो छाती चसे कू अरे नालो जो कुहू रखी तो गोठ लताणी तो छड़ी दो हालत है नाला उबता सुबता साईं अब्दुल हफीज साहब वेठो हेडमास्टर खुदा जो कसम चतो जेको बार मोटींदो रजिस्टर उन जो नालो लिखंदो आ हेडे होडे जे करे नाले में मोहम्मद या अहमद में भी फर्क सिद्धो करे तरबियत इया है उस्ताद तरबियत कंदो आ ए पीमा का वधी को उस्ताद ना है मां जे गोद का वधी को उस्ताद ना है बार जी तरबियत पे शुरुआत उता थी थे असा नालन जा भी कम लाए छड्या से तरबियत जा भी कम लाए छड्या से पो यो छोकरो वडो थींदो पी जे अच्छी दाढ़ी पटींदो मां के घर धिके छडींदो 3-4 दिन थिया हिंगोरजा जे इलाके में नौजवान पुट पांजे मां जे छाती सा 3 साल खीर पियारी गोलियों ठोके कढे जय मां हिंगोरजा जे इलाके में जय जी जलमा 3 साल ताई छाती जो बिस्मिल्लाह करे खीर प्यारी रही बचड़े के अल्लाह उन छाती के गोलियों पिस्टल जा फेर करे मां के मौत जे निंद्र में सुवारे या तरबियत ना है तालीम ना है दुनिया वारो जरे बचन के कुरान न पढ़ाइंदो मस्जिद मदरसन दे न मोकलिंदो वाइज आलिमन जे जलसन में वठी नहीं दो त किथा वये सिखंदा जे करे अम्मा ने के नमाजी आए ताजिद गुजारा बचड़ा पैदा थींदो सचल सरमस्त जेड़ा हथ मथे घरे जो सुभान अल्लाह अम्मा ले कहो जे नमाजी हो जे बचड़ा सुल्तान पाहो जड़ा पैदा थींदा अम्मा लेकर नमाजी आहे बचड़ा भिटाई जड़ा पैदा थींदा अम्मा लेकर नमाजी ताजिद गुजार बचड़ा कलंदर शाहबाग जड़ा पैदा थींदा अम्मा फातिमा ज़हरा जड़ी हुजे बचड़ा हसन हुसैन जड़ा पैदा थींदा ना सावड़ तालीमा ना सावड़ तरबियत पोरी डो दींदा पुटन के तो पुट ना फरमान मुझा दोस्तों अजीजो सजो दी यारी वरी यो पूछा करते छोरो जो तुजो घर छडे वो रात जे बीटरी बजी वय होयो का थी सजो दी चरसाइन सा भंगिन सा यारी थस उन छोरन लुटेरन सा यारी थस जेके पीमा जा पिचल हैं ऐ बुधो मुसलमानो जेके घरा निकरी करे चौकन चराहन ते सूटा हणी जेके कुरान वारन आलमन के गारियों दिन था ये घरन में पीरू पांजे पीमा के गारियों दे पो आलमन के गारियों दींदा या जेके आलमन के घट गालाए
कुरान वारन जे खिलाफ बकवास कंदा आहिनि तव्हां ॾिसो ये पीबा जा पिठल हूंदा थो छुराई खुदा जो कसम पीमा जी तरबियत हुजे ऐं आलिम कुरान वारे जे खिलाफ को बकवास करे सवाल ही पैदा ना है अज वायदो कर इंशाअल्लाह रमजान जड़ो महीनो रहमतन वारो बरकतन वारो बुधो बुधो मां वाइजन में गालियूं कंदो सिधियूं अबा घरन में गोठन में तमाम वट असा वट सबन वट माइन जा वारा ढारा ठेल होंदा न कम जे हवाले सा ससनो जो झड़ो भी आहे बटरे भार आइन ता अज इन जी इन माई जो वारो सुबह दी जो सीमानी हो माई पचाए रात हिन बुआरी सुबाने बुआरी जो वारो हुन जो जेकर हुन जे बारे में का ना चूची उथी जेकर गैस लीक थियो घर सड़े तो हो माई दिसंदी चंदी मो जो वारो तो कोन है झुगो सड़े तो भल सड़े मां जो चावल वारा ढारा ठेल आइन ना पर अज पांजे अमणन के बुधायो पांजी भेण धीअ ज़ाल के बुधा तो रमजान जो महीनो थो अचे जेको 3-4 बजे उथी करे बगैर वारन ढारन जे सैरियों इफ्तारियों पचाईंदी पान त रोज़ो रखंदी पान जे रब जो रहमत वसंदुस सवाब मिलंदुस घर जे फातिल के रोज़ो रखंदी सब जो सवाब कमाईंदी चो सुभान अल्लाह बुधायो उन्हनि खे असां उनके तालीम दियो न तरबियत दियो न तजे करे बुधा दोस्तों अजीजो नबी से फरमाए पीरू दिहाड़ो रहमत जो वासत हो मगफिरा विचा दा दिहाड़ा बख्शिश जा बख्शिश ऐलान थे तो आहे को तो अल्लाह बख्शिया फरमाए तो परो आखिरी दिहाड़ा इतकुम मिनल्लाह जहन्नम का छोटकारे जा रमजान में जहन्नम जा दरवाजा बंद थी था वयन जन्नत जा दरवाजा खुली था वयन रमजान जे महीने में रोजेदार जेला समंदर दरिया में मच्छियों इस्तिगफार जो दुआ घुरन आसमान में पक्षी परिंदा इस्तिगफार जी दुआ घुरन रोजेदार जेला हर रोज जन्नत के सिंगारियो इंदो आहे रोजेदार जो रोजे जे करे वातमा जेका बदबूएं धप थी थे अल्लाह वट मुश्क अंबर का वधीक महबूबा क्या मजरी माशर मैदान में अल्लाह फरमाए दो फरिश्तो ही नमाजी आहे दो इनके नमाज जो सवाब ही हाजी आहे हज जो सवाब ही सखिया सखावा जो सवाब ही रोजेदारा परे थी यो असमोली वला उजजा भी रोजो मा अल्लाह जो रब जेला रखे बदलो पाजे हथन सानी दो मा सो सुभान एकड़े के बादशाह सरदार नवाब जो चमचो है वाठो इनाम दे वठ सही वठ एकड़े के खुद बादशाह पान इनाम दे फर्क है ना फर्क है अलण था अल्लाह बेन के फरिश्तन जे जरिए इनाम थो दे रहे रोजेदार के पांच हथड़न सा तो इनाम दे अल्लाह केडो रब करीमा मुजा दोस्तों आज वायदो को इंशाल्लाह इन रमजान में घट न कंदा ऐं तरावियूं भी पाड़े वारो मस्जिद छड़ियो उन्हीं में पढ़ंदो जो आलम तर वारो मुला हुजे एड़े गोठ में मां जलसे ते वयस मां के एकड़े चोसई इते एड़ो को वडो को कहरी मौलवी आंदो हणा 1.5 कलाक मां जो पुतो के छातो तू भी घट खा पी दोलो जो पेट करे जो नासन मा लसी चटणी ते निकरंदी मानो भी थोड़ो घट खाए पिए पो नमाज इबादत में आसानी थी पौंदी पो काडे विंदो आ जीसी 3 किलोमीटर परे कोड़ो गोठा होते अलमतर वारो मौलवी वहां भी 3 किलोमीटर मोटर भी 3 किलोमीटर रात जो वगड़ो नांग बलाऊं कुत्ता भौकाइंदो घणो टाइम लगे तो 2 कलाक पाड़े में मेंबर मेहराब जे पोया घर थस कलाक कुरान बुधण जे लाए तौफीक न थस 2 कलाक कुत्ता तो भौकाए उडा तो वही कुरान सा इश्क ना है कुरान से मोहब्बत ना कुरान से इश्क मोहब्बत हो जे आ त 1 कलाक छा अज जवानिया तो के तौफीका ताकता जवारो थी भी सिगे थो सुबाने पोड़ो थी वेंदी भी न सिगंदे पछताई पो मुला सूफी वरी असा एकड़ा मानू थींदा थी जवानी में रिश्वत दबे खाइंदा जवानी में गुनाह डटके कंदा जना शराब पींदा ओ जरे पोड़ा थी ज़ाल के भी न वणे पो बुजुर्ग थींदो अल्लाह सी माफ करे हाने भींग थी हाने छा माफ करे न था समझो माफ अल्लाह कंदो आ ये कोने जो पोड़े के माफ न कंदो पर चवण जो मकसद ई वा जेका जवानी वारी इबादत रियाजत आ पोड़ वारी अल्लाह से के जेका खुशी थी खुदा जो कसम जवान जे जवानी जो तौबा पोड़ो तो मौलाई दाने रिटायर थियो
हाणे त ॾिसण खां बेकार घुमण खां बेकार लाचार थी वियो मोलाई औलाद जवान थी वियो हलियो बनी बड़ा तक़सीम थी वियो घर तक़सीम हिकड़ी खट छत ते ॾींदा मथे ते पखो ई कोन हूंदो पुट चवंदा हाणे हिते पवल पोइ चवंदो हाणे ॾंद बि न रहिया घुमण खां बि बेकार हाणे छा कयां हाणे अलाह खे राज़ी कयूं पोइ सूफ़ी थी मुला थी मस्जिद में अची पोइ पेशमाम थी कार थी ॾमर थी पवंदो नथा सम्झो ख़ुदा जो वास्तो अथव जवानीअ में रब खे राज़ी कयो पोड़प में पोइ जेका इबादत कंदो अलाह सवाब जवानी वारो तव्हांखे ॾींदो के न ॾींदो इहा ॻाल्हि रमज़ान शरीफ जो महीनो आहे रहमतनि बरकतनि वारो आहे मां दुआ करण आयो आहियां अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत मौलाना सैयद मोहम्मद इस्माइल साहब जे जलसे खे प्रोग्राम खे पंहिंजे बारगाह आलिया में क़बूल फरमाए मां बि यकी आयुसि माशाअल्लाह तव्हांजो 2-4 कलाक इंतज़ार कयुमि जेको टाइम दोस्तनि रखियो मौलवी साहब उस्ताद वारनि चयोसि ठीकु आहे भला उन में शिरकत था कयूं पंहिंजो जलसो आहे वरी मूंखे परे पंधा वञिणो आहे दुआ आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुंहिंजे कलमात खे क़बूल फरमाए अचे थो महिमान रमज़ान अल्लाह जो क़दुरु नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन आमीन या रब्बल